अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊँ आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में ॾिसंदासीं बैंक शीट के। सो एक्सेल के ओपन कयो ऐं भले तव्हां बैंक जो को भी टाइटल में नालो लिखी सघो था। एंटर प्रेस कयो आहे ऐं हिते लिखंदासीं पर मां इनखे सिलेक्ट करे रेप टेक्स्ट कंदुसि ऐं सब खां पहिरीं नेम टाइप करणो आहे। बैंक अकाउंट टे बटन सां अॻिते वेंदो। डिपॉज़िट, उन खां बाद में आहे इंटरेस्ट, अमाउंट, उन खां बाद में ग्रास अमाउंट लिख दो ऐं ज़कात लिखदासीं 2.5 ऐं टैक्स लिखणो आहे। टैक्स खां पोइ लिख दो अदर आल ऐं उन खां बाद में लिखणो आहे टोटल डिडक्शन ऐं उन खां बाद में लिखणो आहे नेट अमाउंट। सिलेक्ट कंदो, मर्ज सेंटर करणो आहे, साइज भी चेंज कंदो, फ़ॉन्ट स्टाइल भी भले तव्हां चेंज करे सघो था। कलर कोई भी यूज़ करे सघो था। उन खां बाद में इनके सिलेक्ट करे मिडल एंड सेंटर ऐं बोल्ड भी कंदो। सो डिस्टेंस इनके बॉर्डर्स लगाइण जे लाइ ही बॉर्डर्स मौजूद है। इन ऑप्शन में अचणो आहे, ऑल बॉर्डर्स कयो आहे। नेम कोई भी लिखी सघो था। अकाउंट नंबर को भी अकाउंट नंबर रख दो। डिपॉजिट असां क्यों था 80,000। उन खां बाद में है इंटरेस्ट 2% क्यों था। इंटरेस्ट अमाउंट जे लाइ तव्हां ईंदो हाणे डिस्टेंस ॾिजो फार्मूलो यूज़ थींदो इंटरेस्ट अमाउंट लाइ। डिपॉजिट के मल्टीप्लिकेशन करणो आहे। डिपॉजिट के मल्टीप्लिकेशन बाय हिन सां 2% सां ऐं एंटर प्रेस कंदो। उन खां बाद में डिस्टेंस ग्रॉस अमाउंट लाइ तव्हां छा कंदो, डिपॉजिट के प्लस कंदो हिन इंटरेस्ट अमाउंट सां बराबर 80,000 के सिलेक्ट करे प्लस ऐं इंटरेस्ट अमाउंट में जी इंटर कंदो। उन खां बाद में आहे ज़कात जो जेको फार्मूलो थींदो उहो आहे बराबर डिपॉजिट के सब खां पहिरीं तव्हां प्लस कंदो, सॉरी ज़रब कंदो डिपॉजिट के ज़रब कंदासीं 2.5 सां ऐं डिवाइड करणो आहे 100 सां। डिवाइड छा कयो आहे ॾिसो, डिपॉजिट के ज़रब कयोसीं 2.5 सां ऐं डिवाइड करणो आहे 100 सां। जस्ट एंटर प्रेस कंदो। उन खां बाद में आहे टैक्स तव्हां को भी रखी सघो था। टैक्स 200 एंड अदर आल में 300 रखूं था ऐं टोटल डिडक्शन में बराबर ॾेई सम लिखी ब्रैकेट स्टार्ट कंदो। हाणे ज़कात को तव्हांखे स्टार्ट करणो आहे अदर आल ताईं। एंटर कंदो। उन खां पोइ ॾिसो नेट अमाउंट में बराबर ग्रास अमाउंट के माइनस करणो आहे टोटल डिडक्शन सां। जस्ट एंटर प्रेस कंदो। ही आहे बैंक शीट। त हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा। नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।